जैकाबाद वेझो कारे इल्ज़ाम हेठ बिटो क़त्ल। ॻोठ लखमीर खारानी में जवाबदार वज़ीर खारानी कारे इल्ज़ाम हेठ पंहिंजी नौजवान भेण अकीला खारानी धीउ अहमद खारानी खे गोलियूं हणी क़त्ल कयो। जंहिं बाद हथियारबंदनि ॾींहुं ॾिठे जे जोड़िया चौक ते 22 वरे जी नौजवान शामिर खारानी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। वाक़े बाद मक़तूल नौजवान जा वारिस पहुता, जिन लाश चौक ते रखी धरणो हयो वियो। मक़तूल नौजवान ऐं नारी जा लाश पोस्टमार्टम बाद सिविल अस्पताल पहुचाया विया। वाक़े बाद इलाइक़े में ॾाखाओ पकड़जी वियो। पुलिस ॿिनि ॼणनि जे क़त्ल बावजूद जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां रवाती कार्रवाइनि में रुधल आहे। ज़ाहिद खरल, सोच टीवी, जैकाबाद। चूअड़ जमाली में खीर जो अघु न वधाइण ख़िलाफ़ खीर जे वापारियुनि जो एहतजाज। खीर जो अघु वधाइण जो मुतालबो। चूअड़ जमाली में खीर जो अघु न वधाइण ख़िलाफ़ खीर जे वापारियुनि शेर ओठो, इस्माइल ओठो, जानू ओठो, गुलसन ओठो अलावर आयो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते खीर जे वापारियुनि चयो त चूअड़ जमाली ऐं आसपास में चांहि जे कोप 25 रुपया विकिरो कयो पियो वञे, जॾहिं त खंड ऐं पती जा अघु बि वधी विया आहिनि, पर खीर जो किलो 50 रुपया वरितो पियो वञे, जेका खीर जे वापारियुनि सां ज़्यादती आहे। चौपाई माल जो ख़र्चो बि चोट चढ़ी वियो आहे, पर होटल मालिकनि खीर जो अघु वधाइण लाइ तयारु न आहिनि, जंहिंजे करे असीं परेशानी में मुब्तला आहियूं। हिननि मुतालबो कंदे घुर कई आहे त खीर जो अघु वधाए 60 रुपया किलो कयो वञे। ॿी सूरत में खीर जे विकिरो जो मुकमल तौर ते बाइकाट कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु वकार मेमण, चूअड़ जमाली। मटियारी वेझो ॻोठ सुहारा खान खोसा जी खोसा बिरादरी जी बेवा औरत घर भातियुनि समेत ॿाहिरनि जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। मुस्मात बेवा मीरज़ादी खोसो, पुट अब्दुलसत्तार खोसो, रहीम बख्श खोसो, अब्दुल गफ़ूर खोसो, मुस्मात सुगैरा खोसो पंहिंजे मासूम ॿारनि समेत मटियारी मीडिया हाउस ते पहुची ॿाहिरनि ऐं सोटनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुस्मात मीरज़ादी खोसो एहतजाज दौरान दाहींदे चयो त मूंखे पंहिंजे पीउ जी ज़मीन जे हिसे मां आयल 14 गुंटा ज़रई ज़मीन भाइर अहद खोसो, शौकत खोसो, शेर अली खोसो, हाफ़िज़ खोसो, सोट ख़ादिम खोसो ऐं ॿिया फॿाइण लाइ तंग करण समेत लॾ पलाइण लाइ कूड़ा केस दाख़िल कराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बेवा मुस्मात मीरज़ादी खोसो वस वारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त भाइरनि ऐं सोट हमिलो करण हरासा करण जी कोशिश करे रहिया आहिनि। नोटिस वठी भाइरनि ऐं सोटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। फैज़गंज जी यूनियन काउंसिल नंगर शहर जा 20 खां मथे ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां वांझायल आहिनि। यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन गुज़िरियल 3 सालनि खां हिकु ॾींहुं बि यूसी में नज़र न आया। यूनियन काउंसिल जे 20 खां मथे ॻोठनि, जिन में ॻोठ नंगर शहर, हाकिम अली रतड़, हाजी अता मोहम्मद मशहूरी, लतीफ़ शहर, साले शहर, सहार खान, शाहन खान शहर, ॻोठ अब्दुल वाहिद शहर, सरफराज शहर, रज़ाआबाद, हुर्राबाद समेत ॿियनि ॻोठनि में पाणी, सिहत, तालीम समेत सभिनी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि, जिन जे ख़िलाफ़ मथे ॻोठनि जे माण्हुनि पक्का चांग चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि अली अयाज़ शहर, सदाम चांडियो, कामरेन मुर्तज़ा, शहबाज़ अली, तसवर बाकी ऐं ॿियनि चयो त यूसी चेयरमैन हिकु भौतार आहे जेको 3 सालनि खां रूपोश आहे। 20 खां मथे ॻोठनि में पीअण जे पाणी में सेखियो शामिल आहे, जंहिं सबबु कारी कामर आम आहे। ॻोठाणनि चयो त यूनियन काउंसिल खे पंहिंजी ऑफिस बि न आहे, जंहिं करे रिहाइशी सर्टिफिकेट ऐं फ़ौती सर्टिफिकेट लाइ भौतार जे बंगले ते चकर लॻाइणा पवंदा। यूसी जे ॻोठनि लाइ ईंदड़ बजट यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन गॾिजी हड़प कनि था। ॻोठाणनि मूजिबि साफ़ पाणी न हुजण करे ॻोठ नंगर शहर जा 80% माण्हू कारी कामनि में वरितल आहिनि, जॾहिं त उन ॻोठ जा 10 माण्हू कारी कामनि में पंहिंजो हयातूं विञाए वेठा आहिनि। यूसी जे कंहिं बि ॻोठ में को स्कूल न हुजण करे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। ॻोठाणनि यूसी चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे ॻोल्हे ॾियण जो मुतालबो पिणु कयो। अली बख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज।